अरबे रुपए जी करप्शन हिकिड़ो डिप्टी कमिश्नर मुल्क में फरार थी वियो ऐं ॿिए डिप्टी कमिश्नर खे अॼु हथकड़ियूं हणी अदालत में पेश कयो वियो आहे। छा मखदूम फैमिली इन मेगा स्कैंडल में मुलविस आहे या वरी मखदूम फैमिलीअ खे सियासी तौर ते टारगेट बणाए ऐं सियासत खां परे रखण जी साज़िश कई पई वञे। अस्सलाम वालेकुम, मां आहियां सदाम कुलाची। अॼु असांजो जेको मौज़ू आहे उहो मटियारी जो मेगा स्कैंडल मोटरवे जेको M6 मोटरवे आहे उन जे हवाले सां जेको मेगा स्कैंडल थियो आहे उन ते असां अॼु रोशनी विझंदासीं त मामिलो आख़िर आहे छा। M6 मोटरवे असल में वफ़ाक़ जो प्रोजेक्ट आहे जंहिंजा फंड्स वफ़ाक़ी हुकूमत जारी कया आहिनि। उनमें सूबाई हुकूमत जो को इख्तियार न आहे। त पोइ छा जॾहिं सूबाई हुकूमत चवे थी त प्रोजेक्ट जेको आहे उहो वफ़ाक़ जो आहे त पोइ डिप्टी कमिश्नर अरबे रुपए जी करप्शन कीअं कई? छा के मक़ामी MNA या MPAs जो उन डिप्टी कमिश्नर मथां हथ न हो? इहे कीअं मुमकिन आहे त डिप्टी कमिश्नर पंहिंजो पाण अरबे रुपए जी करप्शन करे ऐं उनखां पोइ ड्यूटी ते बि मौजूदु हुजे? इन में को शक न आहे त साफ़ सुथरी सिंध खे हिन वक़्तु करप्शन जे वर चाढ़ियो वियो आहे ऐं उन ज़िम्मेवार केरु आहे। इन हवाले सां असां सां गॾु मौजूदु हूंदो सीनियर सहाफ़ी कामरान सातो साहब, उन सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हू इन बाबति छा था चवनि। सदाम कुलाची अहमद जी वॾी महिरबानी। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त मटियारी मोटरवे वारो जेको स्कैंडल आहे रुगो मटियारी ज़िले ताईं महदूदु न आहे। सखर खां हैदराबाद ताईं जेको मोटरवे M6 ठहे पियो उहो सखर खां शुरू आहे इन हैदराबाद ताईं। हाणे उन जी जेका ज़मीन ही ख़रीदारी वारो मामिलो जेको हो उहो नौशार फिरोज़ जी ज़मीन ऐं मटियारी वारी जेका ज़मीन आहे न उन जे लाइ उन्हनि खे तक़रीबन 10 अरब हिननि खे जेका आहिनि उहे जारी थी चुका आहिनि, जंहिंमां पौणा 4 अरब त डिप्टी कमिश्नर नौशार फिरोज़ लाइ जेके थिया न गोबियूं जिन में लॻियूं, ताशफीन आलम जंहिंजो नालो आहे। हाणे उन बाबति इहो ॿुधायो वञे थो त उहो रूपोश थी वियो आहे। मूं हिकिड़ो उन ॾींहुं जॾहिं गिरफ़्तारी हिन जे रूपोशी हवाले सां जेका हिन जी ॻाल्हि ज़ाहिर थी हुई, हिकु ॾींहुं अॻु में मूं इहा ॻाल्हि रखी हुई त ताशफीन आलम जेको डिप्टी कमिश्नर नौशार फिरोज़ आहे उहो 5 ॾींहंनि खां पंहिंजी ऑफिस मां गुम आहे। पंहिंजा मोबाइल नंबर उनजा बंदि आहिनि, व्हाट्सअप जो उनजो जेको नंबर आहे उहो बंदि हुयो, उहो कंहिंसां बि राब्ते में कोन हो। काल्ह इहा ॻाल्हि तव्हां ॾिठी त ताशफीन आलम बाबति इहा ख़बर हुई त दुबई रवानो थी चुको आहे, पर 19 तारीख़ ते रवानो थी चुको हो। यानी डिप्टी कमिश्नर मटियारी अदनान रशीद जेको गिरफ़्तार थियल आहे उहो ऐं नौशार फिरोज़ जेको DC आहे उन ॿिन्हिनि जो पाण में तालुक़ रहियो आहे। हाणे मटियारी वारे मामले ते जेका ॻाल्हि तव्हां मखदूम ख़ानदान जी करियो पिया न, उन में सदाम इहा ॻाल्हि थी आहे त मखदूम जमील ज़मा जेको आहे MNA पीपुल्स पार्टी जो MNA आहे जमील ज़मा, उन जो हिकिड़ो PA आहे असलम पीरज़ादो, जंहिं इन केस खां अॻु बि हिफ़ाज़ती ज़मानत करे जेका आहे न उहा ज़मानत कराए वरिती गिरफ़्तारी खां अॻु वारी। हाणे जेकॾहिं असलम पीरज़ादो मखदूम जमील ज़मा जो जेको आहे PA आहे ऐं उहो ज़मानत कराए थो त पोइ कुझु न कुझु हिन में का न का गड़बड़ थी सघे थी। हाणे ॾिसणो इहो आहे त मखदूम ख़ानदान जो केतिरो तालुक़ु थी सघे थो हिन किसे सां। अॼु त मखदूम महबूब ज़मा जेको आहे हिन मखदूम ख़ानदान जो हिसो आहे। सूबाई वज़ीर आहे रेवेन्यू जो। रेवेन्यू माना ज़मीनुनि जे वारा मामला थी करे मामला हिन में अची सघनि था। रेवेन्यू जो मिनिस्टर हिकु अॼु प्रेस कॉन्फ्रेंस कई आहे, उन में इहा ॻाल्हि कई आहे त मखदूम ख़ानदान जे करे इन वाक़े में इन स्कैंडल में जेकॾहिं ॾोही साबित थींदो। मखदूम महबूब ज़मा इहा बि ॻाल्हि कई आहे त रुगो वज़ारत इस्तीफ़ा नथो ॾे पर सियासत ई छॾे ॾींदो। मतिलबु जेकॾहिं का अहिड़ी ॻाल्हि आहे या न आहे उहा त जांच खां पोइ ख़बर पवंदी। फ़िलहाल असां हिन ते कुझु नथा करे सघूं, तबसरो बि नथा करे सघूं। कामरान अव्हां जी महिरबानी, तव्हां बिल्कुलु सही था चओ। जेकॾहिं मखदूम साहब जो PA करप्शन में मुलविस ई न आहे त पोइ हिफ़ाज़ती ज़मानत छो पियो कराए? बहरहाल हिन ते तबसरो करणु वक़्त खां अॻु हूंदो। हाणे ॾिसणो इहो आहे त वफ़ाक़ी इदारा कहिड़ी रीति जांच कनि था, छाकाणि जो मेगा प्रोजेक्ट में इहो मेगा स्कैंडल साम्हूं आयो आहे। जेकॾहिं मखदूम फैमिलियुनि में मुलविस न आहे त उन जी जेका किरदार कुशी थिए थी उहा न थियणु खपे। जांच जेतिरो जल्दी थी सघे थिए, छो जो इन मामले सां घणो कुझु वाबस्ता आहे। फ़िलहाल एतिरो ई, मिलूं था हिकु नई वीडियो सां गॾु।